बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जायजा अस्सलाम वालेकुम। जोर सां ॻाल्हाए थोरो सफ़ा छा अॼु जेको सो ॾींहं जी मानी वेठा ठाहियो न त रूटीन में कहिड़ो ताम आहे अॼु खाइण में? अॼु ॿुधायो भला। अॼु जेका भाॼी जेका ठाहियो हा वाङणनि जो बोड़ ठाहियो पिया त सिंधी वाङणनि जो बोड़। वाङणनि जो बोड़ कीअं ठहंदो आहे? पर ही छो ही पाणी में विठी कटे खारा थी वेंदा आहिनि। उ खारा थियो वञनि था पोइ पाणी में माण्हू कटंदो आहे बोड़ ठाहींदो आहे। सही। त माना पाणीअ में कटे विझण सां माना जेका असांजी खाराण हूंदी आहे उहा ख़तम थी वेंदी आहे या खारा कोन थींदा आहिनि? खारो बोड़ कोन थींदो आहे। बोड़ खारो कोन थींदो आहे। त माना ही जीअं ही वाङण कटियूं वेठा न ईअं हा शहर में ख़बर कोन थींदा था त भई ख़बर न आहे शहर में त कहिड़े हिसाब सां कटींदा आहियूं, पर हिते जेको असां जेको सो ॻोठ जी रूटीन आहिनि त उहा हीअं अहिड़े तरीक़े सां ॾिसो न वाङणनि खे हीअं माना 2 पीस करे हाणे सॼो साबित वाङण थोरो ज़्यादा हिन पर कैमरा जे मुंहुं में अचे हा इहो वाङण आहे। हाणे हिते ही 2 पीस कया साफ़ साफ़ वाङण वढे ऐं हिन में जी पाणी आहे ख़ाली पाणी आहे या लूणु वूणु विधल आहे? हाँ थली पाणी है ना? खाली पानी में मन जेको सो कटे वाङण विझणा न ईअं न? वाह वाह। हाँ सभिनि जो अलॻि तरीक़ो हूंदो आहे। केरु कीअं ठाहींदो आहे केरु कीअं ठाहींदो आहे। सही। पोइ माना पंहिंजो तरीक़ो जेको अथनि उहो वरी ॿिए तरीक़े सां आहे। वाह वाह। इंशाअल्लाह जेके ॾिसनि वेठा उन्हनि खे जेको असां पाण वारो ई तरीक़ो आहे न उमेद कयूं था त पसंदि ईंदो। ईअं आहे न? हा सही आहे। छो कोन ईंदो पसंदि? सभ खां मेन शइ असांजा पंहिंजा देसी मिर्च। ॾिसो न इहे असांजा पंहिंजा देसी मिर्च आहिनि। मां ॾेखारियां वेठो असां छो त माशाअल्लाह माना ॻोठ जी घर जी जेका रेसिपी हूंदी आहे असां ॿुधाईंदा आहियूं। उनमें 100% जेको शयूं जेको आहे न उहो मां पंहिंजूं माना घर जूं जेके शयूं असां इस्तेमालु कंदा आहियूं। ॿाहिरि जी शइ असां इस्तेमालु न कंदा। मच मचे पियो असांजो जीअं त मच असांजो मची वियो आहे ऐं तक़रीबन 15 खां 20 मिंट थी विया आहिनि। हे वाङण जेके से पाणी में पुसी विया आहिनि। हाणे हिन खे दाग़ जेको सो ॾियूं था न उहो ज़ाइदा खां पुछणो आहे छाजो दाग़ थी ॾे। ज़ाइदा इहो वाङणनि में दाग़ छाजो थूम जो थो ॾे या जेको बसरनि जो? बसरनि जो ईंदो आहे। थूम जो कोन ईंदो। बसरनि जो ईंदो आहे। बसर घणा हुजनि? हिकिड़ो 2 बसर? हिकिड़ो हुजे 2 हुजनि जेतिरा विझ मूं त हिकिड़ो विधो आहे। हिकिड़ो विधो आहे बसर। ऐं आयल घणो विधो आहे? हा हिकिड़ी ॾोई आयल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे बाबा इहो जेको सो टंगे छॾियोसीं हिन जे मथे। हा ही बसर अची विया न? ॿियो कुझु हिन में विधई? सही। बाक़ी शयूं जेके पवंदियूं उहे बाद में पवंदियूं। ठीकु आहे। असां सां गॾु रहो वीडियो सां आख़िर ताईं। अगरि तव्हां नवां आहियो त असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं बेल लाइक बटण जेको हूंदो आहे जेको ॻाढ़ो टिक टिक करे थो इहो माना दॿाइण न विसारींदा। पोइ तो मिर्च कुटे कुटे पोड़ी न थी वञे माॻे। पोइ हाणे ही मिर्च जेको सो ही त हर वीडियो में ॾिसां थो तूं मिर्च वेठी कुटे। पोइ पिठल मिर्चनि खां बहितर ही मिर्च जेके पाण वारा मिर्च आहिनि हिननि जो पर आख़िर टेस्ट हिननि जो जेको आहे न उहो तमामु बहितरीनु टेस्ट आहे न भाॼी में। असल में छा आहे जो हुतां शहर जा मिर्च पिठल ईंदा आहिनि उहे पिठल मिर्च जी तोखे ख़बर उहो केमिकल आहे। हिननि में केमिकल त न आहिनि। ही पंहिंजी शइ आहे घर जी शइ आहे। अचो त हाणे हिन वाङण विधा आहिनि। हिन मिस्र वाङण विधा आहिनि। पोइ हाणे आऊं 2 मिंट हेॾा अॻियां पोयां वियसि हलियो त बसि देरि ई कोन कया विझंदे। दाग़ केॾां सड़े आहे? छो सड़े आहे? हकल त करे या घटि में घटि अचे। हाणे छा आहे? लूणु आहे। वाह वाह। असल में छा आहे जो बसि तूं कमु सदाई सॼी ज़िंदगी तूं हूंदा कया कॾहिं सिधो कमु कयो अथई? हा वठी अचे कम जी न आहे ॻाल्हि सिधी ॻाल्हि पई आहे न। हाणे माना तोखे ख़बर आहे वीडियो ठहे पई ऐं जेको सो हे ठाहिणो सॼी रेसिपी ॿुधाइणी हुई। हाणे अध में रेसिपी आहे। हाणे माण्हुनि खे केॾी ख़बर त मिर्च विधा केॾी महिल पवंदा आहिनि छा आहे छा न आहे।
माण्हू पंहिंजो वीचार कंदो बोला वांगण जो बोड़ वांगण जो बोड़ तयार थी वियो तयार थी वियो त हाणे छा थी विझे इहो मसालो विझां मसालो मसालो बि हथी तुंहिंजा कम नथा कनि हींअर सां अञा त 21-22 सालनि जी उमिरि में भई अव्हां जा हथ नथा कमु कनि त पोइ कॾहिं कमु कंदा मसालो विझे VIP मसालेदार वाङणनि जो बोड़ कीअं ठाहियो वेंदो आहे ॾिसो वाह वाह वरी हिन सां गॾु छा हुजे छाजी मानी हुजे चांवरनि जी मानी ओए 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 पोइ त मज़ो ई पंहिंजो हा चांवरनि जी मानी आहे अटो आहे पोइ त वाह वाह हाणे तयारु थी विया नी वाङण त वाङण असांजा मुकमल तयारु थिया आहिनि जंहिं असांजे भाउनि असांजी वीडियो ॾिठी आहे उन्हनि जूं महिरबानियूं कमेंट में पंहिंजो रायो ज़रूरु ॾिजो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं भाॼियूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं रेसिपियूं असांजे चैनल ते तव्हां ॾिसी सघो था त अॼु जेका रेसिपी रायदा ठाही आहे तमामु बहितरीनु क़िस्मनि जी मसालेदार ज़बरदस्त क़िस्म जा वाङण कीअं ठाहिया वेंदा आहिनि मुकमल रायदा आहिनि वीडियो में ॿुधाए पई त कीअं ठाहिया वेंदा आहिनि रायदा ठाहे छॾिया आहिनि वाङण हा चलो हाणे मुकमल वीडियो ॾिसण लाइ हलो असां सां गॾु तव्हांखे रेसिपी असां मुकमल ॿुधायूं था त अहिड़ा चटपटा वाङण कीअं था ठाहिया वञनि